ठरी मीरवा मां ख़बर ॾींदा हलूं त ठरी मीरवा जे ॻोठ नंढी ठरी जे रहवासियुनि जो बाअसर वॾेर अब्दुल गफूर समूर जे ख़िलाफ़ एहतजाज। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि में राबेल अहमद वल्द कमाल इस्लामी मौला ख़ातून मीडिया अॾो दाईंदे ॿुधायो त बाअसर वॾेर 2017 खां वठी असांजो जीअण जंजाल करे छॾियो वए। बाअसर वॾेर 2017 में मूं ते मीरवा थाणे ते केस दाख़िल करायो हो, जंहिं मां कोर्ट सगोरी बाज़त बरी करे छॾियो। कुझु ॾींहं पहिरियां नंढी ठरी मां 5 प्लेटूं चोरी थी वयूं, जंहिं लाइ खोजी कुता घुराया विया हुआ। इन्हनि पहिरां खणी अवैस इस्लामी जे घर ते वेठा हुआ। इन खे ॿुधाइण बजाए मूंखे कूड़ियूं FIR जूं धमकियूं ॾियण लॻो। मां मज़दूर मिसकीन आहियां, हिन मुंहिंजो ऐं मुंहिंजे घर भातियुनि जो जीअण जंजाल करे छॾियो वए। मूंखे ऐं मुंहिंजे घर भातियुनि खे कुझु थियो त इन जो ज़िम्मेवार अब्दुल गफूर समूर हूंदो। मां SSP खैरपुर मीरस DIG सखर SSP मीरवा खे DSP मीरवा खे अपील तो करियां त बाअसर वॾेर ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंखे इंसाफ़ फराहम कयो वञे त जीअं मज़दूरी करे सघां। मां गरीब माण्हू आहियां, मां सफ़ा तमामु मजबूर लॻो पिया। मुंहिंजे SP साहब खे खैरपुर वारे खे तमामु रिक्वेस्ट आहे, ख़ुदा जे वास्ते फी सबिल अल्लाह जे सदके हुसैन लजपाल जे सदके मुंहिंजी क़ुरान पाक रखी ऐं इन्वेस्टिगेशन कई। जेकॾहिं जुर्मदार हूंदो त सदा हक़दार हूंदो। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।